अस्सलाम वालेकुम नाजरीन, फास्ट न्यूज सगत माया साजिद कोराई। नाजरीन खबर शामिल करनासी मटियारी मात GDA अगवान MPA मौजम अब्बासी मटियारी मेमन हाउस पहुंची PTI अगवान हाजी अब्दुल रज़ाक मेमन सां संदस भाउ हाजी अहमद मेमन जी वफ़ात ते ताज़ियत कई। उन मौके ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो फॉलो जॾहिं बि मार्केट्स खुलिया, असांजा कारोबार खुलिया या जेके प्रोसेशन्स मोहरम जा थिया त उहा अवेयरनेस न आहे। असां वटि जर्नलाइज़ जेका शइ आहे त उहा माण्हुनि जे अंदरि उहो पंहिंजी अञा ताईं सोच न आहे। हाणे मां सम्झां थो त इहा वधीक इफेक्ट अचे थियनि था जेके असांजा नंढनि ॿार आहिनि त उन्हनि जी स्कूलनि में जेका हालत आहे त इहा त मां सम्झां थो त इन महिल जे इहा जेका अंग अखर अचनि था त कोविड हिकिड़े राइज़ ते आहे त उन में मां सम्झां थो उहा बहितर आहे त इहो फ़ैसिलो उन हिसाब सां वरितो वञे। पर न सिर्फ़ु तालीम पर ॿियनि इदारनि में बि इहा ई हालत आहे। पर तालीम बेसिक आहे त मां सम्झां थो त उहा को गवर्नमेंट खे जीअं पंहिंजे असांजे पंजाब में स्कूल स्ट्रिक्टली फॉलोअप कया आहिनि। SOP स्कूल पंजाब में खुली विया आहिनि, उन्हनि SOPs खे फॉलो कयो आहे। त सिंध जे अंदरि बि गवर्नमेंट जो कमु आहे त SOPs पंहिंजो फॉलो कराए स्कूलनि खे खोलणु खपे। छोकी इहा वधीक मां सम्झां थो इहा असांजी जेका जनरेशन आहे, असांजा जेके नौजवान आहिनि या असांजा ॿार आहिनि त जेतिरो तालीम खां परे रहंदा ओतिरो हिकिड़ो असांजो नुक़सानु आहे सभिनी जो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।